बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 28 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे नूर ऐं नांग जी आखाणी। तस्वीरी कहाणी आहे। पहिरें हिन कहाणीअ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उनखां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे आखाणी माना कहाणी। लफ़्ज़ आहे तस्वीरी माना तस्वीरनि ते ॿधल। मश्क अलीफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, तस्वीरनि में ॾिनल जानदारनि ऐं बेजान शयुनि जा नाला ॿुधायो। जवाब। जी दोस्तों, हाणे असां जानदार ऐं बेजान शयुनि जा नाला लिखंदासीं। जानदार शयूं आहिनि औरत, ॿार, नांग, नूर। ऐं बेजान शयूं आहिनि कपिड़ा, पींघो, गिलास, काठियूं, घड़ो, दरवाज़ो, दरी। सवाल नंबर ॿियो, तस्वीरूं ॾिसी आखाणी ॿुधायो। जवाब। हाणे आखाणी लिखंदासीं। हिकु घर में हिकु औरत रहंदी हुई। खेसि हिकु नंढड़ो ॿारु बि हो। उहा औरत ॿार खे पींघे में सुम्हारे पंहिंजो कमकार कंदी हुई। उन औरत हिकु नूर बि पालियो हो, जेको अक्सर करे संदन घर में ई वेठो हूंदो हो। हिकु दफ़े औरत पाणी भरण लाइ घर खां ॿाहिरि वई त ओचितो हिकु नांग संदसि घर में दाख़िल थियो। नांग पींघे में सुतल ॿार ॾांहुं वधियो। उहो ॾिसी नूर नांग ते हमिलो करे ॾिनो ऐं खेसि मारे छॾियो। नूर जे वात ते नांग जी रत लॻी वई हुई। नूर ॿाहिरि दरवाज़े ते वेही पंहिंजे मालिकाणीअ जो इंतज़ारु करणु लॻो। जॾहिं औरत पाणी भरे वापसि मोटी त ॾिठाई त नूर जे वात ते रत लॻी पई आहे। हुन उहो सम्झियो त नूर संदसि ॿार खे मारे छॾियो आहे। सो मथे ते भरियल दिलो खणी नूर ते उछलायाईं, जंहिं करे नूर मरी वियो। पर जॾहिं अंदरि वई ऐं नांग खे मुअल ॾिठाई ऐं पंहिंजे ॿार खे सही सलामत ॾिठाई त सॼी ॻाल्हि सम्झी वई। तॾहिं खेसि पंहिंजे अॿुराईअ ते ॾाढो अफ़सोसु थियो। सवाल नंबर टियों, हिन तस्वीरी आखाणीअ में कहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि। जवाब। हिन तस्वीरी आखाणी में औरत, ॿार, नूर ऐं नांग किरदार तौरु पेश कया विया आहिनि। ॿिए, हिन तस्वीरी कहाणीअ मां कहिड़ो सबक़ु मिले थो। जवाब। हिन तस्वीरी कहाणी मां असांखे उहो सबक़ु मिले थो त कॾहिं बि तकड़ि ऐं अॿुराई करण खां कमु न वठूं। जीम, ॾिनल तस्वीरी कहाणीअ मां अव्हांखे कहिड़ो किरदारु पसंदि आहे ऐं छो। जवाब। हिन तस्वीरी कहाणी मां मूंखे नूर जो किरदारु घणो पसंदि आयो। उहो उन करे पसंदि आयो जो नूर पंहिंजे घर जी मालिकाणीअ सां वफ़ादारी करे संदसि ॿार खे नांग जे हथां मारिजण खां बचाए वरितो।
दाल बयानी ऐं सवाली जुमिला जोड़े लिखो। हाणे बयानी जुमिला ऐं सवाली जुमिला लिखंदासीं। मिसाल जीअं बयानी जुमिलो अकरम सबक़ पढ़े थो। हाणे सवाली जुमिलो छा अकरम सबक़ पढ़े थो, सवाली निशान। जी दोस्तों, हाणे असां बयानी जुमिला ऐं सवाली जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों बयानी जुमिलो मां मानी खावां थो, इन साॻे जुमिले खे सवाली जुमिलो करे लिखंदासीं। छा मां मानी खावां थो, सवाली निशान। जुमिलो ॿियो बयानी जुमिलो मुनीर खेॾे थो, इन जुमिले खे सवाली जुमिलो करे लिखंदासीं। छा मुनीर खेॾे थो, सवाली निशान। जुमिलो टियों ज़ुबैर नमाज़ पढ़े थो, इन खे सवाली करे लिखंदासीं जुमिले खे। छा ज़ुबैर नमाज़ पढ़े थो, सवाली निशान।